अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी थका जो सा गॾो गॾु आऊं खुद थकाई आगे अहम ख़बर ॿुधाइण वाला त हुकूमत को नओं ऐलान कयो आहे चंद मथे पेट्रोल पंप ठाहिण जो ऐं हवाई जहाज हलाइण वारनि जे लाइ तमामु वॾे में वॾी ख़ुशख़बरी जंहिं बि जहाज जो मथे तेल ख़तम थी वञे उहो उतां ई चंद ते वञी तेल भराए हलियो वञे ऐं उनखे एथिलाइण जी हाणे ज़रूरत न आहे। चंद मथे पेट्रोल पंप ठाहिण जो हुकूमत ऐलान करे छॾियो आहे। अचो त इन बारे में हिते जे माण्हुनि खां पुछूं त उन्हनि जो छा छा चवण आहे। अचो अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। अदा इहो हुकूमत चंद मथे पेट्रोल पंप ठाहिण जो ऐलान कयो आहे इन जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? चंड मथे पेट्रोल पंप वाह 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 ये तो यार सुठी ॻाल्हि आहे। चंड मथे पेट्रोल पंप यार जो मथा जहाज वञनि था न पोइ तेल ख़तम थी थो वञे वरी वेचारनि खे एथिरो लाहिणो पए उहो हाणे उन्हनि खे एथ लाहिणो कोन पवंदो उन्हनि खे उते ई बस उतां ई तेल भराए उतां ई माना निकिरी वेंदा पर इहो आसिफ ज़रदारी पियो ठाराए। वाह 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 उस्ताद उनखे जो गॾा गाॾियुनि जो स्टाफ मथे चढ़ाइए न असां गॾा गाॾी हलाईंदा आहियूं उते सुखिया थियूं। गॾा गाॾी को मथे उॾामंदी आहे उते जहाज़नि जे लाइ थो ठाराए जहाज़नि जे लाइ ठाराए थो। अरे यार पोइ तूं जहाज़ वठ जहाज़ यार एतिरा असां पैसा ई कोन्हे जहाज़ वठूं असां गॾा गाॾी असां हिते माण्हू हलाइण ई कोन था ॾियनि हलाई थी हिकु ॿिए जे पोयां रुगो गॾा गाॾियूं गॾो गाॾी जो हिसाब कोन थो आहे न ही हवाई जहाज़नि जे लाइ ऐं आसिफ ज़रदारी चंद जेको ख़रीद करे वरितो आहे अलाह कंदो अॼु चंद ख़रीद कई आहे ॿ टे सालनि खां पोयां विकिरी अमेरिका खे ॾी भॼी हिन बारे में थोरो असांजे मथे लफ़्ज़ ॿुधायो। हिन बारे में आउं तोखे छा ॿुधायां हाणे चंड जेको ख़रीद बि कई आहे वरी हाणे विकिणी बि त बाक़ी रहंदो छा। फिलहाल त ख़रीद कई आहे पंप थो ठाराए पेट्रोल पंप पर कहिड़ी ख़बर आहे असां न जहाज़नि में चढ़ंदा आहियूं न ॿियो असांखे जहाज़नि खां डपु थींदो आहे। हा अलाह पनाह ॾे किथे किरी पए पोइ कहिड़ी ख़बर कॾहिं न कॾहिं तव्हां उमिरि ते वञो थी सघे थो न हिकिड़ो तव्हांखे जहाज़ में वञणो पवंदो न उमिरि ते असांजा वॾा कोन असां कीअं वेंदासीं। वाह वाह चढ़ी वई आहे यकीन रखंदो आहे थी सघे थो अलाह जी ज़ात कदे न कदे यकीन आहे असांजे वॾनि खे चवण सुम्हलियूं उहो पाण कोन विया जहाज़ में चऊं किरी पए पोइ। अच्छा पर हाणे पंप जे पेट्रोल पंप जे बारे में तव्हां छा था चवनि? बाबा कूड़ पीअणे दर जो ॿुधा पेट्रोल मथे को पिणे पेट्रोल पुॼाईंदो। वाह वाह पेट्रोल पंप ठहे थो कूड़ कोन्हे किताब कोन थो लिखे चाचा किताब कीअं लिखंदो उन तव्हांखे अथनि जा ऐं चवंदो ठहे थो बस भले ठहे जी त नाज़रीन हिन खे छॾे था ॾियो इहो हमरा चए थो त कोन ठहंदो ही थका त हुम आहे सची ॻाल्हि आहे पर बसि महिरबानी अचो त हिन ॿिए हमरा खां पुछूं इन जो छा चवणु आहे। अच्छा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां भले वञी सघो था पर तव्हां हाणे जहाज़ वठो जहाज़ किताब बि कोन थो लिखे उस्ताद असां वरी जहाज़ में था वाह 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 जे त नाज़रीन हिनखे चवां पियो गॾो गाॾी विकिणी जहाज़ वस पर हीअ चए थो न ऐं किताब ई कोन थो लिखे किताब कीअं लिखंदो हुन सां अथनि जा। अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा इहो हुकूमत चंद मथे पेट्रोल पंप ठाहिण जो ऐलान करे छॾियो आहे। अच्छा इन जे बारे में तव्हां छा था चवनि चाहियो? चंड मथे हा चंड ते कीअं त पेट्रोल पंप ठहंदो छो कोन ठही सघंदो हुकूमत ठाराए सघे थी भला ॻाल्हि तूं चरियो ई आऊं बाबा ॾे ख़बर किथे बुनियाद बीहंदो किथां कालम ईंदा किथे चंड ते बीहंदा माण्हू बाबा किथे माण्हू बीहंदो बाबा ज़मीन चंद मथे ज़मीन आहे न पेट्रोल केरु भरींदो पेट्रोल केरु भरींदो बाबा पेट्रोल गाॾियूं कोन वेंदियूं न उते जहाज़ वेंदा जहाज़ ते माण्हू भरींदो माण्हू कीअं बीहंदो चंड ते उते माण्हू लाज़मी आहे पेट्रोल पंप बुनियाद ठाराईंदा न पेट्रोल पंप हुकूमत ठाराए थी त लाज़मी पंहिंजा माण्हू त रखनि थी न कीअं त चंड ते बीहंदा माण्हू छो कोन बीहंदा बीह वेंदा हलिया तूं लॻे त चरियो थी वई असांखे बि चरियो कंदे जीअं त नाज़रीन हिन तव्हां ॿुधा बोलो त हीउ बि चए थो तूं चरियो थी वियो आहीं पर जॾहिं पेट्रोल पंप ठहंदो तॾहिं हिननि खे पवंदी ख़बर इहो थकानियूं सां गॾोगॾु आऊं आहियां ख़ुदि थकाई खे इजाज़त ॾींदा वरी इंशाल्लाह मिलंदासीं के ॿिए मौज़ू ते तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़ ऐं चंद ते पेट्रोल पंप यादि रखिजो गाॾियूं विकिणी हाणे सभु हवाई जहाज़ वठो सफ़र जो मथे मज़ो वठियो ख़ुदा हाफ़िज़।